सुप्रीम कोर्ट तरफा फैजाबाद धरणे बाबत कमीशन की रिपोर्ट रद्द। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फैजाबाद धरणे बाबत फ़ैसिले ते अमल कयो वञे हा त पोइ 9 मई जो वाक़ियो शायदि न थिए हा। जांच कमीशन फैजाबाद धरणे बाबत सुप्रीम कोर्ट के हुक्मन के नजरअंदाज कयो। कमीशन की रिपोर्ट में कंहिं भी किस्म जी फाइंडिंग नाहे। टीएलपी जो त बयान ई तलमद न कयो वियो आहे। कमीशन की रिपोर्ट में जनरल फैज़ हमीद के बयान ते भाड़े वियो आहे। लगे थो त समूरी रिपोर्ट फैज़ हमीद के क्लियर करार करण लाइ तैयार कई वई आहे। कमीशन चई रही आहे त बाहि ॾींदड़ न पर पंजाब हुकूमत ज़िम्मेवार आहे। छा पंजाब हुकूमत मुज़ाहिरो कयो ऐं बाहि ॾिनी पाकिस्तान क़ाइम थियो? ॿुधायो कंहिं किथे बाहि ॾिनी? सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि हवाले करण जो फ़ैसिलो मुअतल। सुप्रीम कोर्ट लार्जर बेंच जोड़ण लाइ मामलो जजिस कमेटी हवाले करे छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त किथे लिखियल आहे त चूंड निशान न मिलण ते सियासी पार्टी इलेक्शन में हिसो नथी वठी सघे। हिक वॾी सियासी पार्टी खे चूंड निशान खां महरूम रखियो वियो आहे। पीटीआई हिक रजिस्टर्ड सियासी पार्टी न आहे। हिक ॻाल्हि तय आहे त जे सियासी पार्टीअ खे जेतिरी नुमाइंदगी आहे तंहिंखे ओतिरियूं ई सीटूं मिलंदियूं। तहरीक इंसाफ सुप्रीम कोर्ट के फैसले के फतेह करार ॾेई छॾियो। बैरिस्टर गोहर ऐं ॿियनि जो चवणु आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं सीटूं ॿियनि सियासी पार्टियुनि हवाले कई वियूं। 78 मेंबरनि खे काउंसिल साज़ी में हिसो वठण खां रोकियो वियो आहे। कंहिं भी सियासी पार्टी खे पंहिंजी कामयाबी खां वधीक सीटूं नथियूं मिली सघनि। पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मुखालिफ धुरिजी अॻवान उमर अयूब सां मुलाक़ात। मुल्की मुआशी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। अमरीकी सफ़ीर जो चवणु आहे त IMF प्रोग्राम में पाकिस्तान सां मुकमल सहकार कयो वेंदो। कणक ख़रीदारी में पंजाब हुकूमत जो को भी किरदार नाहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे। हुन चयो त कोटा तहत कणक की ख़रीदारी कई वेंदी आहे। सिंध आबादगार बोर्ड वादानो न मिलण ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। कणक की पोखी में 50% घटाइण जो फ़ैसिलो। अख़बार में चवणु आहे त कणक की ख़रीदारी न थियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो वेंदो। आबादगारनि खां कणक ख़रीद करे परदेह मोकिली वञे। ठुल जी अदालत में हाज़िरीअ ते आयल कैदी हथकड़ी समेत फरार थी वियो। पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। SSP जेकबाबाद जे नोटिस वठण खां पोइ गफ़लत जे इल्ज़ाम हेठि ASI समेत 6 पुलिस एहलकारनि खे क्वार्टर घाट करे छॾियो। लाकअप हवाले। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक बबाड़ा फौत। मसू घुरड़ीअ में उरड़ी जे मर्ज़ सबबि बबाड़ा फौत। दरिया ख़ान मरीअ में भी हिकु ॿारड़ो उरड़ीअ जे मर्ज़ सबबि हयाती विञाए वेठो। सिंध सरकार अंबनि जे बाग़नि खे बीमारी बाबति सिंध TV न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां टीमूं मोकिलण जी हिदायत। संदसि चवणु आहे त अंबनि में बीमारी जे ख़ात्मे लाइ मुआरो कयो वञे। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त समूरो ध्यानु वर्ल्ड कप खेॾण ऐं कामयाबी हासिल करण ते आहे। समूरा रांदीगर अहम आहिनि। कंहिं हिक रांदीगर जी बुनियाद ते हिकमत अमली तयारु न कबी। टीम की सिलेक्शन 7 सिलेक्टरनि जे मशवरे सां कई वई आहे।